मोबाइल वाला दोस्त भी वही रहो, कोई जमा पर ही साइड में जाओ, वो स्टेज भी है, वही रहो। एक दफ़ो ॿीहर बुलंद आवाज़ सां मुंहिंजे साईं जे मथां बुलंद आवाज़ सां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि साफ़ी बजायो आहे हितां नज़रे नथो लाइव आयो जी लाइव मां भी लाइव हलायां अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन व सय्यिदिल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतियबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन जद्दिल हसन वल हुसैन साहिबी मकामी काब कौसैन महबूब रब्बिल मशरिकैन व रब्बिल मग़रिबैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना व मुर्शिदिना व मुनइमना व मावाना व मलादिना हबीबिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व इत्रतिही अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वन्नज्मि इज़ा हवा मा ضل साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फ़तदल्ला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। भिडाई गोड रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो बारो चा ॿिया बि घणा अलाह बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुल्हो सिर सभिनि यहाँ न ठाही दिल मुंहिंजी न ठरी आहे बारो चा ॿिया बि घणा पर मुंहिंजो पुल्हो सिर सभिनि चाके ते चढ़ी करे भूत कंदो बढ़ विलहन हाणे मथा माज़ूरियुन होत धरींदो हथड़ा मुझे मुर्शिद सुने दिल पर साईं मातलिया वारे फरमायो ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इहे गुल
में गुलाब नाहे साईं जमाल तुझो या रसूल अल्लाह जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो झलक ॾिठी जे मिठा अव्हां जी हशर जो उन ते हिसाब नाहे या रसूल अल्लाह जॾहिं तो बोली चपन के चोली खंडूं ऐं माखियूं मखण थो घोली जॾहिं तो बोली या रसूल अल्लाह जॾहिं तो बोली चपन के चोली खंडूं ऐं माखियूं मखण थो घोली साईं अखर अखर आहे मोती माणिक इहे त कंहिंजो ख़िताब नाहे इहे त कंहिंजो ख़िताब नाहे ही मुझे मुर्शिद सुने दिलबर साईं जो सवाल आहे या रसूल अल्लाह हिन जमायत जो अवां खां या रसूल अल्लाह सवाल आहे मिठा छॾियो हड़ मलाल लाहे अवां सां ओरियां अंदर जूं ॻाल्हियूं हबीब तो खां हिजाब नाहे हबीब तो खां हिजाब नाहे बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका मुझा प्यारा भाइरो अजीजो काफ़ी देर खां अवां बि इंतज़ार में वेठा आहियो अल्लाह अवां जे इंतज़ार खे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए आमीन अल्लाह करीब अवां जो मुंहिंजो हिन महफ़िल में अचण वेहण ॿुधण क़बूल ऐं मंज़ूर फरमाए आमीन दुआ आहे त अल्लाह ताला हिन महफ़िल जे सदके असांजी पछाड़ीअ में कलमे वारो मौत अता फरमाए हिन महफ़िल जे सदके शल मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला हिन महफ़िल मल्हाईंदड़नि जो ख़ैर करे हिन महफ़िल में अचण वारनि जो ख़ैर करे हिन महफ़िल में ख़र्च करण वारनि जो ख़ैर करे अदे साईं हाफ़िज़ गुलज़ार साईं जी महिरबानियूं जो उन्हें तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी आमद हुई पर कंहिं उज़ुर जे सबबा न अची सघिया मुंहिंजी दुआ आहे त अलाह कंदो त अलाह वारे जो फैज़ तोखे मूंखे ज़रूर मुयसर थींदो हिकिड़ो अलाह वारो जे न आयो त ॿियो त वेठो आहे अल्लाह तबारक व तआला साईं सैयद मोहम्मद बुलंद अली शाह जीलानी दरगाह लोए साहिबान घोटकी यारनि जो ख़ैर फरमाए साईं जन जे सदके असांजो ख़ैर फरमाए असांजे बच्चनि जो ख़ैर फरमाए अल्लाह तबारक व तआला चल असांजी हीअ गॾजाणी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए मूंखे हिन महफ़िल जो रस्ते में जीअं पहुतुस त हाफ़िज़ साहब पर्ची ॾिनी त साईं हिन महफ़िल जो उनवान आहे मेराज मुस्तफ़ा मुंहिंजो को मौज़ू ॿियो हो पर हाफ़िज़ साहब जी मोहब्बत आहे त मां बि उन में मदीने वारे साईं जो मेराज कायनात जो सभ खां वॾो अजूबो आहे दुनिया जा अरबे खरबे सयाह थी गुज़रिया आहिनि लखे इंसाननि सफ़र कया आहिनि करोड़नि इंसाननि हिकिड़े मुल्क खां ॿिए मुंतकिल ॿिए मुल्क ताईं ॿिए मुल्क खां टे मुल्क ताईं जा सफ़र कया हिकिड़े तालुके खां ॿिए ज़िले ताईं हिकिड़े ज़िले खां सूबे ताईं हर कंहिं सफ़र कया आहिनि पर जहिड़ो सफ़र तुंहिंजे मुंहिंजे मोहम्मद अमीर कयो अहिड़ो सफ़र कायनात जे अंदरि कंहिं सफ़र न कयो मदीने वारे जो मेराज
दुनिया में सब खां वॾो महबूब जो मौजूदो आहे। सुभान अल्लाह। मेराज अहिड़ो नेमत वा, अहिड़ो इनाम वा जो मदीने वारे साईं इन सफ़र में अल्लाह जा राज ॾिठा, इसरार ॾिठा, मलाइक ॾिठा, जिन्न ॾिठा, जन्नत ॾिठी, दोज़ख ॾिठी, पर इन सफ़र में हिननि अखियुनि सां रब जे हबीब मोहम्मद मुजीब पंहिंजे मालिक परवरदिगार जो दीदार कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे दीदार लाए मूसा कलीमुल्लाह अर्ज पे कया, रब अरनी, मौला दीदार कराए। वो दीदार अल्लाह पंहिंजे हबीब मोहम्मद मीर के बैतुल्लाह मां उथारे अर्शन ताईं घुराए हिन अखियुनि सां पंहिंजो दीदार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी वॾी ज़ात हूंदी आहे उन ते करम बि ओॾो वॾो कयो वेंदो। समझो था या नथा? सुभान अल्लाह। जेॾी वॾी पर्सनैलिटी हूंदी आहे, जेॾी वॾी शख्सियत हूंदी आहे, जेॾी वॾी इज़त वारी ही शख्सियत हूंदी आहे, उन जी इज़त बि ओतिरी कई वेंदी आहे। काइनात जे अंदरि नबी सभ खां वधीक इज़त वारा। असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आहे त नबी सभ खां वधीक इज़त वारा आहिनि। ॻाल्हायो, नबी सभ खां वधीक इज़त वारा, मलाइक इज़त वारा, पर कुर्बान वञा मदीने वारे साईं तां जो उन जे इस्तक़बाल लाइ नबी बि बीठल हुया त उन जे इस्तक़बाल लाइ मलाइक बि बीठल हुया। काइनात जे अंदर कंहिंजो इस्तक़बाल अहिड़ो भलो न थियो जहिड़ो तुंहिंजे मुंहिंजे नबी मोहम्मद मीर जो इस्तक़बाल। मां हींअर आयुसि त हिन जलसे वारनि मूंखे इज़त वारो बणायो। मुंहिंजे इस्तक़बाल लाइ काफ़ी अॻिते गाॾियूं खणी आया, नारा हणंदा मूंखे वठी आया। मां हिननि जी नज़र में इज़त वारो आहियां, हिननि मुंहिंजी इज़त कई। अलाह हुनजो सिलो हिननि खे ॾींदो, आमीन। अलाह हुनजो अजुर हिननि खे ॾींदो, आमीन। हुननि मूंखे इज़त वारो सम्झो, तॾहिं हुननि तज़ीम कई। पर जेॾी महिल महबूब जी ॻाल्हि अचे न, पोइ हिन हुन सां भेट न कबी आहे। पोइ डायरेक्ट रब खां पुछबो आहे त महबूब जो शान छा आहे। अचो त हली रब खां पुछूं। सफ़र आहे मदीने वारे जो, बयान करण वारो आहे अल्लाह। मुर्शिद जो सफ़रनामो मुरीद लिखंदो आहे, खलीफ़ो लिखंदो आहे, उस्ताद जो सफ़रनामो उनजो शागिर्द लिखंदो आहे। पर वाह मुंहिंजा नबी सुहिणा जो तूं आहीं महबूब अब्द बानो मखलूक, पर तुंहिंजो सफ़रनामो ख़ालिक पाण पियो थो लिखे। सफ़रनामो जहिड़ो सफ़र आला वा तहिड़ो सफ़रनामो रब आला फरमायो आहे। ॿुधायां फरमाए वन्नज्मि इज़ा हवा, कसम मूंखे सितारे जो जंहिं वक़्तु उभरे पियो, कसम मूंखे सितारे जो जंहिं वक़्तु लहे पियो। मां दल साहिबुकुम वमा गवा, तव्हांजो साथी न कॾहिं भुलियो आहे, न कॾहिं राह छॾे हटियो आहे। वमा यंतिकु अनिल हवा, इहो जेॾी महिल ॻाल्हाए थो त पंहिंजी सध ते नथो ॻाल्हाए, पंहिंजे ख्वाहिश जे मुताबिक़ नथो ॻाल्हाए, पंहिंजी तबीयत जे मुताबिक़ नथो ॻाल्हाए। इन हुआ इल्ला वहयु यूहा, इहो जेॾी महिल ॻाल्हाए थो त इन जी ज़बान तां ॻाल्हाइण वारो मां अल्लाह पाण आहियां जो मुंहिंजी वही इन जी ज़बान ते आहे। सुभान अल्लाह। दुनिया वारा ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजी तबीयत जे मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि, पंहिंजी ख्वाहिश जे मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि, जेको उन्हनि जे ज़हननि में हूंदो, जेको उन्हनि जी दिलनि में हूंदो आहे उन मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि। पर जेॾी महिल ॻाल्हि तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जी अचे, रब फरमाईंदो आहे ओ मुंहिंजा महबूब
तू पंहिंजी तबीयत मुताबिक ॻाल्हाए, पर तुंहिंजो ॻाल्हाइण मूं रब जी वही आहे। दुनिया में कंहिंजो कलाम एॾो न भलो नाहे, दुनिया में कंहिं इंसान जो ॻाल्हाइण एॾो सुरीलो नाहे, एॾो मिठो नाहे, एॾो शान वारो नाहे, एॾो इज़त वारो नाहे, जहिड़ो ॻाल्हाइण तुंहिंजे मुंहिंजे नबीअ आमिना जे लाल जो ॻाल्हाइण आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, चओ न सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं के जॾहिं महिल रब तख़लीक़ फरमायो तो मदीने वारे साईं जी सूरत कायनात में सभिनी न सूरतुनि में भली बणाई। सुभान अल्लाह, तेरे ध्यान में करे यार, सुभान अल्लाह, पंध करे तहां ॾे आयो अल्लाह। देखा हिते हो को हेॾे तो ॾिसे को होॾे तो ॾिसे, मूंखे मज़ो नथो अचे यार अल्लाह। मुंहिंजो पंध अजायो न करायो, ध्यान मुझे क्यों मोहब्बत ॾियो त मां पंहिंजे यार जो ॻाल्हि ॿुधांगे मोहब्बत वारी। मां को आलिम न आहियां, को वॾो मुफ्ती न आहियां, मां फ़क़ीरनि जी जुती खाइण वारो। तव्हांखे ॻाल्हि उहा ॿुधायां जेका महबूब जी मोहब्बत वारी हुजे। ध्यान मुझे क्यों तवज्जो। दुनिया में जेॾी महिल रब करीम इंसाननि जी तख़लीक़ फरमाई त उन्हनि जी सूरत खे रब करीम उन्हनि जे मुताबिक़ बणायो। कंहिंजी सूरत कीअं बणाई, कंहिंजी सूरत कीअं बणाई, हर इंसाननि जे अंदर जेॾी महिल रब पंहिंजे महबूब खे तख़लीक़ फरमायो त सॼी कायनात जे इंसाननि में सभ खां हसीन सूरत रब पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जी बणाई आहे। सूरत अहिड़ी भली जो रब करीम पियो फरमाए, ओ मुंहिंजा महबूब इन्नका बिआयुनिना, या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब जिथे बि हुजी तुंहिंजी सूरत मुंहिंजे अखियुनि जे अॾो आहे। चीज़ वणंदी आहे त साम्हूं रखबी आहे, जा चीज़ महबूब वणंदो आहे त महबूब खे अखियां ओझल न कबो आहे, अखियुनि खां परे न कबो आहे। आशिक चाहींदो आहे त यार पर्दे जे पोयां न वञे, यार जी सूरत अखियूं ओझल न थिए, अखियुनि खां परे न थिए। सुभान अल्लाह। महबूब जी ॻाल्हि आहे, बिला तशबीह बिला मिसाल। ॻाल्हि सम्झाइण लाइ थो चवां त रब थो फरमाए, इन्नक बिआयुनिना, ओ मुंहिंजा महबूब तूं मूं अल्लाह जे अखियुनि जे आॾो ही। जे मके में रही तॾहिं बि मूं वटि, जे मदीने में रही तॾहिं बि मूं वटि, शाम वञी तॾहिं बि मूं वटि, हुदैबिया वञी तॾहिं बि मूं वटि। ओ मुंहिंजा महबूब मदीने जी गलियुनि में घुमी तॾहिं बि मुंहिंजे आॾो, मदीने जी घिटियुनि में घुमी तॾहिं बि मुंहिंजे आॾो, जे मक्का मुकर्रमा में दीन जी तबलीग करी तॾहिं बि मुंहिंजे आॾो, जे ताइफ वारनि खे दीन सेखारी तॾहिं बि मुंहिंजे आॾो। सुभान अल्लाह। अगर पीर मेर अली शाह फरमायो, इस सूरत नूं में जाना खां के जान जहान खां, इस सूरत नूं में जाना खां के जान जहान खां, सच आखां ते रब दी शान आखां, जिस शान तू शाना सब बढ़िया। सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का, सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का। वो किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख अखी किथे जालड़ियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
सूरत में आला, किरदार में आला, सिफतुन में आला। जेडी मल महबूब जी ज़ात अल्लाह तख्लीक फरमाई त सजी महबूब जी ज़ात नबियन में बि आला। सुभान अल्लाह। जेडी मल महबूब जी ज़ात तख्लीक कई वई त हज़रत आदम जी दुआ उन जी क़बूलियत बि महबूब जे तुफ़ेले बणाई। सुभान अल्लाह। नूह जी ॿेड़ी तरी त महबूब जे तुफ़ेले तरी। समझो या न समझो? इब्राहिम जो आड़ाह उझायो वियो त महबूब मुहम्मद अमीर जे तुफ़ेले उझायो। के सब शान रब नबियन के देखारिया, रसूलन के देखारिया, पंजे प्यारन बरगुज़ीदा पैगंबरन के देखारिया। पो नबियन जडी मल नबूवत जो कम कयो, मानुन के दीन जो पैगाम पहुंचायो त नबियन दीन जे पैगाम सा गडो गड मुहम्मद अमीर जी तारीफ पे कई। सुभान अल्लाह। पंहिंजी उम्मतुनि खे सबक़ पे पढ़ायनि त अल्लाह वहदहु ला शरीका, रब जी पूजा कयो, बंदगी कयो। अल्लाह तबारक व तआला अव्हां जे लाइ हे शयूं हिलाल कयूं, हे शयूं हराम कयूं। नबियन पंहिंजी उम्मतुनि खे हलाल ऐं हराम जा सबक़ बि सेखारिया, रब जी वहदानियत जा दर्स बि पढ़ाया। पर इन समूरनि कमनि सां गॾोगॾु पंहिंजी उम्मतुनि खे मोहम्मद अमीर जी तारीफ़, सना, वाखाण, तोसीफ़ बि करे ॿुधाई। दुनिया वारनि खे ॿुधायनि जॾहिं तव्हां जूं दुआऊं रद्द थियनि त तव्हांजी दुआउनि खे क़बूल करण वारी ज़ात वसीलो अथव मोहम्मद अमीर जी ज़ात जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं ने फरमायो त मां इब्राहिम जी दुआ हां जेका घुरी हन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इब्राहिम वो वसीला पे वरता महबूब जा। ओ मिली आदम खे हुई माफ़ी वरी, बस नूह जी कीअं ॿेड़ी हुई तरी। मिली आदम के हुई माफ़ी वरी, इस नूह जी कीअं ॿेड़ी हुई तरी। इब्राहिम जी कीअं बाहि ठरी, इहो मुंहिंज नबीअ जो नारो आ, जेको सारे जग जो सहारो आ, घोट मदीने वारो आ। ओ दुख अकीयन ते जॾहिं ईंदा, मदनीअ जो वसीलो वठंदा। साईं बेड़ा पुटल तनी जा तरंदा, क़ुर्आन में अहिड़ो इशारो आ, जेको सारे जग जो सहारो आ, वो घोट मदीने वारो आ। मुताबिक इन गाल सां ठहकंदड़ हिकड़ी रिवायत मुंहिंजे ज़हन में आई आहे। हज़रत सैयदना अब्बास मदीने वारे साईं जो चाचो आहे, उन खां रिवायत आहे या ॿियो को असहाबी आहे, उन खां रिवायत आहे। चवे थो त जेॾी महिल असां मके पाक आयासीं त मके जे अंदरि कहत पइजी वियो, ॾुकर पइजी वियो, मींहं न पे वसिया। पोइ सभु मके वारा गॾिजी हज़रत मौला अलीअ जे बाबे हज़रत सैयदना अबू तालिब वटि रलजी सभु मके वारा आया। अजे अर्ज़ कयनि, ओ अबू तालिब, असांजी आदत वा जॾहिं मींहं नाहिनि पवंदा, बनु हाशिम जे अॻवान खे वठी बैतुल्लाह में वञी दुआ घुराईंदा हूं त अल्लाह असांजे लाइ मींहं वसाईंदो आहे। हाणे मींहं नाहिनि उठा, कहत पइजी वियो आहे, माल मरे थो पियो। ओ अबू तालिब, हलो हली बैतुल्लाह जे अंदरि असांजे लाइ दुआ घुर त अल्लाह करीम असांजे मथां रहमत जा मींहं वसाए। हज़रत सैयदना अबू तालिब फरमायो, तरसो मां घरां थी मोटां थो।
हलियो घर थोड़ी देर खां पोइ मोटियो त रावी जेको रिवायत थो करे चवे थो त मूं ॾिठो त अबू तालिब जे हथ में नंढड़ो शहज़ादो गॾो आहे अबू तालिब उन शहज़ादे खे वठी अॻियां थियो पूरे मके वारा पुठियां पुठियां पे आया जेॾी महिल मके में पहुतासीं बैतुल्लाह जे अंदर पहुतासीं अबू तालिब छा कयो उन नींगर जी पुठीअ खां कमीस हटाए उन जी पुठीअ खे बैतुल्लाह जे गिलाफ सां चंपड़ाए हथ खणी अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा अल्लाह मींहं बंदि थी विया आहिनि ॾुकर अची वियो आहे ओ मुंहिंजा करीम रब हिन नींगर जे सदके असां ते रहमत जा मींहं वसाए सुभान अल्लाह दुआ पे घुरी देर न गुज़री आहे ककर अची विया मींहं वसण शुरू थी विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूं पुछो त इहो केरु आहे ॿुधाइण वारनि ॿुधायो त इहो अबू तालिब जे भाउ अब्दुल्ला जो पुटु मुहम्मद आहे जेको यतीम नबी आयो नाहे अञा ऐलान नबूवत थियो नाहे पर अॻियनि जे लाइ मदीने वारे साईं जो वसीलो जारी आहे सारी यानी इहो सबक नबीअनि जो पढ़ायल हो तॾहिं त उन्हनि खे ख़बर हुई न तॾहिं त मुहम्मद अमीर जा वसीला पे वरतनि न असांजे बाबे आदम में दुआ घुरी हुई न मौला मुहम्मद अमीर जे सदके मुंहिंजो सहव माफ़ फरमा असांजे बाबे आदम खे मुहम्मद अमीर जे वसीले सां माफ़ी मिली न यानी नबीअनि ऐलान कया नबीअनि पंहिंजी उम्मतुनि खे ॿुधायो त मुहम्मद हिन सूरत वारो हिन सिफ़तुनि वारो हिन किरदार वारो हिन गुफ़्तार वारो अचण वारो आहे हज़रत ईसा पियो चवे मिन बादी मूंखां बाद में अचण वारो आहे नालो अहमद अथसि क़ुरान में सूरत जुमा जे अंदर ऐलान थो करे मूंखां बाद में नबी अचण वारो आहे जंहिंजो नालो अहमद आहे नबीअनि पंहिंजी उम्मतुनि खे महबूब जी सना पे ॿुधाई सुभान अल्लाह तो न यार जी मोहब्बत बचा कर दिया जी वाखाण कबी आहे न पुट जिनमें कंहिंजी वाखाण कबी आहे त उन जी सूरत जी सीरत जी गुफ़्तार किरदार जी तलब बि थींदी बेशक सुभान अल्लाह असांजा मुर्शिद आहिनि हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह पीर साईं मिठा रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ा माण्हू आया केवड़ा असांजा ज़िक्र कोन्हे पिया हलंदा को 10 पग ॾियो साईं फरमाया अबा वञी अपने मुर्शिद दे शान ते मनक़ब ता पढ़ो अब पंहिंजी ज़िक्र शुरू थी वेसी सुभान अल्लाह हुन बुज़ुर्ग वञी पंहिंजे मुर्शिद जी मनक़ब पढ़ी पंहिंजे मुर्शिद सां दिलि लाथई त उहा मोहबत शुरू सुभान अल्लाह सम्झो जॾहिं कंहिंजे सीरत सूरत जो तज़किरो कबो आहे उन जी मोहब्बत जागी पवंदी आहे दिल में इश्तियाक पैदा थींदो आहे पोइ नबीअनि जेॾी महिल महबूब जी सना पे ॻाई पोइ उन महिल नबीअनि अर्ज़ कयो मौला जेको महबूब तो रब जो महबूब आहे मौला इन्हे जो दीदार कराए सुभान अल्लाह मुंहिंजा मौला इन्हे जो शान त ॿुधायूं था इन्हे जो किरदार बि ॿुधायूं था इन्हे जी वाखाण बि कयूं था रब फरमायो तरसो वक़्तु ईंदो मां रब पाण तव्हांखे इन महबूब जो दीदार कराईंदुसि वक़्तु आयो जो अर्शन तां जिब्रील अमीन खे रब मोकिलियो मदीने वारा साईं हतीमे काबा में या बीबी उम्मे हानी जे घर में सुतल हुया जिब्रील 70,000 मलाइकनि जी फौज वठी अचे महबूब जी बारगाह में बीठो आ महबूब जे कदमनि खे चुमी सुभान अल्लाह कदमनि खे चुमी अर्ज़ तो करे अॼु अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो अॼु अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो संभरण वारी कयो सुहिणा त्यारी कयो संभरण वारी कयो तेर समूरा कर हली हर बूटो सी
गारियल जुदा संभरण वारी कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ जिब्रील अमीन जमल महबूब के वठी हलियो तो रब करीम फरमायो ओ नबीयो हाणे हलो सब मस्जिद अक्सा में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब नबी अचे मस्जिद अक्सा में बीठा सुभान अल्लाह 1.25 लाख कमो बेश नबी आ कुर्बान वञा मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान छा त इहो मंज़र हूंदो जेॾीमहिल महबूब ईंदो पियो महबूब बैतुल मुक़द्दस में दाख़िल पियो थींदो हूंदो ऐं आदम खां वठी ईसा ताईं सभु मरहबा पिया चवंदा हूंदा अॼु 12 रबीउल अव्वल थिए थी आशिक जुलूस कढी हीअं निकिरनि था नारो हणनि था मरहबा या मुस्तफा सुभान अल्लाह मरहबा या मुस्तफा अॼु असां नारो था हणो पर उहो बि को वक़्तु हूंदो उहो बि को समा हूंदो उहो बि को लम्हो हूंदो जो महबूब ईंदो हूंदो ऐं सभु नबीअ पिया चवंदा हूंदा मरहबा या मुस्तफा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सब नबी महबूब जो इस्तिक़बाल में बीठा आहिनि सुभान अल्लाह ओ साईं फरमाया त मूं उन्हनि जे साम्हूं उन्हनि मुंहिंजे साम्हूं तकरीर कई हर नबी तकरीर कई आख़िरी में हुकुम मिलियो त हाणे महबूब तूं बि तकरीर फरमा साईं फरमाया त मूं बि उन्हनि खे तकरीर कई पुट हेॾे ध्यानु ॿुधो महबूब जो मेराज हज़रत सुल्तानुल हिंद ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया फरमाइनि था त मदीने वारे साईं जो मेराज 3 हिस्सनि में मदीने वारे साईं जो मेराज 3 हिस्सनि में 3 हिस्सनि में मेराज जो हिकिड़ो हिस्सो आहे ज़मीन खां ज़मीन ताईं यानी मस्जिद हराम का शुरू थियो मस्जिद अक्सा ताईं खत्म थियो मस्जिद हराम का हलियो सॼी दुनिया घुमी दुनिया जे मथां अंदर ज़मीन जे अंदर हवाउनि में फिज़ाउनि में जेब राज इसरार आ मदीने वारे साईं खे हिननि अखियुनि सां ॾेखारिया हिननि कननि सां ॿुधाया विया जेका शइ छुहण वारी हुई उनखे छुहरायो वियो जेका शइ सिंघण वारी हुई उनखे सिंघरायो वियो जेका शइ ॾिसण वारी हुई उनखे ॾेखारियो वियो जेका शइ ॿुधण वारी हुई उनखे ॿुधायो वियो सुभान अल्लाह इहो सफ़र इंतहा थियो मस्जिद अक्सा ते रब फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना मस्जिद अक्सा का सफर शुरू थियो मस्जिद हराम खां शुरू थियो मस्जिद अक्सा ते खत्म थियो इन सफर खे सॾिबो आहे असरा ॿियो सफ़र जो मरहलो ज़मीन खां आसमाननि अर्श ताईं सिदरतुल मुंतहा ताईं इन्हे खे सॾिबो आहे मेराज इन्हे खां मथे जेको सफ़र आहे उहो अल्लाह ॼाणे अल्लाह जो हबीब सुभान अल्लाह हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया फरमायो त इन्हे मथे सफ़र खे सॾिबो आहे एराज मेराज 3 हिस्सनि में आहे असरा मेराज एराज सुभान अल्लाह जेॾीमहिल महबूब असरा जा राज माणिया इसरार माणिया त इन्हे जी छेव इंतहा अहिड़े मक़ाम ते थी जो काइनात जे अंदर जेके बि हसीन हुया उन्हनि जी इमामत मदीने वारे साईं कई जेके मिठे आवाज़ वारा हुया उन्हनि जो इमाम तुंहिंजो मुंहिंजो नबी बणायो वियो सुभान अल्लाह जेके पंहिंजे क़ौमुनि जा रहबर हुया वक़्त जा हुक्मरान हुया उन्हनि जो बि इमाम मोहम्मद अमीर खे बणायो वियो असरा यानी पूरी दुनिया में सभ खां वधीक जंहिं शइ खे मेराज ॾिनो वियो मक़ाम ॾिनो वियो शान ॾिनो वियो मर्तबो ॾिनो वियो सॼी दुनिया में उहे सभु नबी हुया जेके सभ खां वधीक शान वारा हुआ पर इन्हनि खां बि वधीक शरफ तुंहिंजे मुंहिंजे मोहम्मद अमीर खे ॾिनो वियो सुभान अल्लाह अॻियों मरहलो जेॾीमहिल आयो त रब करीम पंहिंजे हबीब खे मस्जिद
अक्सा खां वठी सिदरतुल मुंतहा ताईं घुमायो ॾेखारियो यो इसरार ॾिठई ओ सिदरतुल मुंतहा जे वण वटि पहुता त उन जॻह ते रब करीम हड़नी मलाइकनि खे बीहारे चयो ओ मलाइको ॾिसो मुंहिंजो महबूब थो अचे दीदार कयो पोइ उन्हनि मलाइकनि महबूब जो दीदार कयो उन्हनि मलाइकनि खे निमाज़ बि मुंहिंजे महबूब पढ़ाई पुट फिक़ह जो क़ाइदो कानून आहे त निमाज़ में इमाम उहो थिए जेको वधीक इल्म वारो हुजे जेकॾहिं इल्म वारा हड़ई बीठा आहिनि सभई इल्म वारा आहिनि त पोइ ॾिसो न त सूरत कंहिंजी चङी आहे सूरत में बि सभु सुहिणा आहिनि इल्म में बि सभु अॻिरा आहिनि त पोइ ॾिसो त कंहिंजो कबीलो को सैयद त न आहे जे हड़ई सैयद बीठा आहिनि त हाणे ॾिसो त क़ुर सभिनी खां भलो केरु थो पढ़े सम्झव जेॾी महिल मदीने वारा साईं नबीअनि खे इमामत पिया कराइनि त दुनिया में हसीन आया हा उन्हनि जो हसीननि जो इमाम यूसुफ नबी हुयो मिठड़े आवाज़ वारनि जो इमाम दाऊद नबी बि हुयो सुलेमान जी बादशाही बि हुई शान वारा पर उन्हनि जो इमाम रब पंहिंजे महबूब खे बणाए ॿुधायो त हिननि नबीअनि में सभ खां ताजदार मक़ाम वारो शान वारो मुंहिंजो मोहम्मद करीम आहे जेॾी महिल सिदरतुल मुंतहा ते मलाइक महबूब जे इस्तक़बाल लाइ बीठा उन्हनि में जिब्रील बि हो मीकाईल बि हो इसराफील बि हो इज़राईल बि हो दरदाईल बि हो हड़ई मलाइक वेठा पर उन्हनि समूरनि जो शान आला हो मर्तबो आला हो नूर जी मखलूक वारा हा पर जेॾी महिल महबूब आयो त नूर वारी मखलूक खे बि अमर मिलियो तव्हांजो इमाम मुंहिंजो मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी मलाइकनि जे अंदर बि को अहिड़ो नाहे जहिड़ो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जहिड़ो हुजे सुभान अल्लाह इन जगह ते अचे अहले दिल अहले मारिफत अल्लाह वारा अहिड़ो राज़ ॿुधाईंदा आहिनि त चवनि था त मदीने वारे साईं खे जे चऊं त बशर आहे त बशरनि जा सरदार त हेठि महबूब त मथे विया बेशक बेशक बशर हुजनि त बशरनि जा सरदार त हेठि रहिजी विया न महबूब त मथे विया बेशक वरी जे चइजे नबीअ खे त नूर आहे त नूर वारा मलाइक साईं जेॾी महिल मथे पिया वञनि त जिब्रील खे साईं फरमायो अॻिते हल अर्ज़ कई या रसूल अल्लाह वार जेतिरो बि मथे नथो हली सघे मुंहिंजो मक़ाम इहो अॻिते तूं ॼाण तुंहिंजो रब ॼाण सुभान अल्लाह यानी नूर वारी मखलूक में बि महबूब जहिड़ो केरु नाहे बशर बि हेठि नूर वारा बि हेठि अॻिते केरु सुभान अल्लाह नबीअ खे चऊं त नूर आहे त नूर वारा बि हेठि जे चऊं बशर आहे त बशर बि हेठि अॻियां केरु वियो साईं था फरमाइनि ओ अबू बकर सुभान अल्लाह अबू बकर केरु जेको पहिरियों ख़लीफ़ो आहे महबूब जो राज़दान आहे साईं था फरमाइनि ओ अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त या मुंहिंजो रब ॼाणे या मां मोहम्मद मुस्तफ़ा ॼाणा सुभान अल्लाह मुंहिंजी हक़ीक़त जी कंहिंखे बि ख़बर नाहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक़ीक़त छा हुई जो मदीने वारा साईं मथे विया न त उन मक़ाम ते पहुता जो रब तो फरमाए वहो बिल उफ़ुक़िल आला ओ पछाड़ी वारी जगह जेका वा बॉर्डर वारी आखिरी इंतहा वारी जगह ते जेॾी महिल महबूब पहुता न पोइ उहा जगह हुई जिते रब सां मुलाक़ात सुभान अल्लाह सुम्म दना फतदल्ला हिक ॾेरे ईअं वेझा थिया जीअं ॿ यार भाकुर पाए मिली पवंदा पर उन खां बि वधीक वेझा थिया
अॻियां रब तो फरमाए त तव्हां चओ था महबूबन करीमन दीदार कयो अले न कयो, पर ॿुधो जेॾी महिल रब जे हुज़ूर में मुंहिंजो महबूब पहुतो त मां कज़बल फुआद मां रआ, ईअं पियो पंहिंजे रब खे ॾिसे जो पंहिंजी अख खे हेठे होॾे त चोरे ई कोन। सुभान अल्लाह, टिक ॿधी जीअं ॾिसबो आहे, सुभान सोली अल्लाह, सिंधीअ में टिक ॿधी ॾिसण। सुभान अल्लाह। मां कज़बल फुआद मां रआ, जेको अख ॾिसे पई दिल बि चए पई हाओ यार इहो मुंहिंजो रब आहे। सुभान अल्लाह। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जेका अख ॾिसंदी आहे दिल गवाही न ॾींदी आहे, न इहो नथो थी सघे, पर रब तो फरमाए त जेका अख ॾिसे पई दिल बि चवे पई हा इहो आहे। सुभान अल्लाह। अॻियां रब तो फरमाए अफतुमारूनहु अला मा यरा, तव्हां झगड़ो था कयो छा नबीअ सुणे पंहिंजे रब खे ॾिठो या न ॾिठो। ॿुधो वलक़द रआहु नज़लतन उखरा, मुंहिंजे महबूब त वरी 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 पंहिंजे रब जा दीदार पे कया। इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा, ओ सिदरतुल मुंतहा वट जेॾी महिल महबूब वापसि पहुतो हो उन जॻह ते, ओ जन्नत मावा जिथे आ उन जॻह ते महबूब जेॾी महिल पहुतो हो वापसीअ में त हीअं ॾिठई सुभान अल्लाह थी आयो भला उहो आहे जहिड़ो मुअज़्ज़िज़ माण्हू ईंदो आहे न पोइ उनखे रिसीव करण जे लाइ बि वञिबो आहे, त उनखे सियाफ करण जे लाइ अलविदा करण जे लाइ बि वञिबो आहे। बेशक क़ुरान तो फरमाए जेॾी महिल महबूब सुहिणा आया त रब सां मुलाक़ात थिया, ऐं अहिड़ी मुलाक़ात थी जो जीअं ॿ भाकुर मिलंदा आहिनि इन खां वधीक थी। उहो वधीक केतिरो थियो रब ॼाणे, रब जो हबीब ॼाणे। पोइ जेॾी महिल वापसि महबूब आया न, वापस मोटिया सिदरतुल मुंतहा वट पहुता त ईअं कंध वराए महबूबन ॾिठो त जंहिं रब लाइ आयो हुअसि भला उहो ॾिसे थो। महबूब वापसि मोटिया त क़ुरान थो फरमाए त अफतुमारूनहु अला मा यरा, तव्हां झगड़ो था कयो महबूब रब ॾिठो या न ॾिठो। मां रब थो ऐलान कयां महबूब वलक़द रआहु नज़लतन उखरा, मुंहिंजे महबूब बेशक उन जलवे खे ॿियो भेरो ॾिठाई इंद सिदरतिल मुंतहा, सिदरतुल मुंतहा जिथे आहे न उन जॻह ते ॾिठई इज़ यग़शा सिदरत मा यग़शा मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, ईअं ॾिठई जो अख खे हेॾे होॾे न फेरे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हेॾे होॾे जी ॻाल्हि इन करे रब बयान फरमाई जो रब करीम खे मूसा अर्ज़ कयो रब अरनी बोला दीदार करा, त रब फरमाए त मुंहिंजी सिफ़त जी तजली मोकिलियां थो जे इनखे ॾिठई त मूंखे बि ॾिसी वठंदई। सुभान अल्लाह। जेॾी महिल सिफ़ाती तजली आई त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी सवारी तां ज़मीन ते आयो हेठि, उहो ताब न सही सघियो, पर जेॾी महिल महबूब आयो न पंहिंजे रब खे ॾिठई त क़ुरान थो फरमाए मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, हीअं जो ॾिठई त बसि ॾिसंदो रहियो इहो मुंहिंजो रब। सुभान अल्लाह। कंहिं अख खे ताक़त नाहे, कंहिं अख खे मजाल नाहे जो पंहिंजे रब जो हक़ीक़ी जलवो ॾिसी सघे, पर कुर्बान वञा आमिना जा लाल तुंहिंजे शान तां, तुंहिंजे शरफ़ तां, तुंहिंजी ताज़ीम तां, जो तो जहिड़ो महबूब असां गुनहगारनि खे रब अता कयो। सुभान अल्लाह। पंहिंजे रब जा जलवा ॾिठई पोइ मोटी आयो न। हज़रत इमाम नबहानी फरमाइनि था त जेॾी महिल महबूब अर्शन खां वापसि मोटी आया पोइ महबूबन करीमन फरमायो मन रआनी फ़क़द रअल हक़, जे मूंखे ॾिठो ॼण को पंहिंजे रब जो दीदार कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बस तकरीर पूरी तो क्या जे महबूब के ॾिठो उन ॼणो हक़ खे ॾिसी वरितो। छा ॾिठई, कीअं ॾिठई, रब ॼाणे, रब जो हबीब ॼाणे असांजो इश्क छा आहे, असांजी मोहब्बत छा आहे, जो जेॾी महिल यार जो जलवो ॾिसूं त हीअं चऊं जानी आयो जानी थी वई महिरबानी, अदा जानी आयो जानी थी वई महिरबानी,
मेहरबानी जानी अजल वेदार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार हथड़ो मथे खणी जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी जलवेदार साईं चेहरो चमके बह 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 के चेहरो चमके ध्यान से करिए समझ रही है रोजे पाक के आडो बैठा हूँ सामो बैठा हूँ चेहरो चमके बह 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 के नूर तजल्ली मादर मुहके साईं चांदोणी चमकार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार जानी आयो जानी अल्लाह ज़बान ॾिनी अथई तूं बि चओ मुंहिंजो जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी थी वई मेहरबानी बन जो मुरकण मोहे लालन बन जो मुरकण मोहे नाज़न हारे दिलड़ियूं ढोए वाह मिठी मुस्कार अल्लाह साईं वाह मिठी मुस्कार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार जिब्रील जंहिंजो लोॾे हिंदोरो जिब्रील जंहिंजो लोॾे हिंदोरो चंड मञे आंगुर जो इशारो साईं जिब्रील जंहिंजो लोॾे हिंदोरो चंड मञे आंगुर जो इशारो वाह मिठो मन ठार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार जानी आयो जानी थी वई मेहरबानी जानी आयो जानी साईं जाॾे काॾे बाद बहारी जाॾे काॾे बाद बहारी खण खुलिया खुशबू अबारी हर पासे हुबकार अल्लाह कंदो बेड़ा सभिन जा पार ओ मुंहिंजा मुर्शिद दिल पर साईं थिया भाग भलेरा धोअण आयो मुहणा मेरा पोइ ख़ुशियुनि जा थिया खरार अल्लाह कंदो जेॾीमहिल महबूब आया न हिते मोटी अरशन खां त मदीने वारे साईं तो मुंहिंजे लाइ दुआऊं घुरी बख़्शिश तलब करे असांजा मेरा धोई महबूब माफ़ कराए सुभान अल्लाह हज़रत मूसा जी उम्मत में हिकिड़े माण्हू ज़िना कई हिकिड़े ध्यान ॾे हिकिड़े माण्हू ज़िना कई रब अहिड़ो डमरियो जो हिकिड़ी राति में रब खे अहिड़ी कावड़ आई जो हिकिड़ी राति में 70,000 माण्हू अल्लाह जे गज़ब जा शिकार अल्लाह अल्लाह हिकिड़े माण्हू जी गुनाह जे करे 70,000 माण्हू अल्लाह जे अज़ाब में ग़रक़ थी विया कंहिं माण्हूअ जे करे अल्लाह कावड़ कई त कंहिं नबीअ जी उम्मत भोला बांदर बणिजी वई किन जे मथां पत्थरनि जा मींहं वसिया किन खे कहिड़ा अज़ाब ॾिना विया पर कुर्बान वञा मां पंहिंजे महबूब मुहम्मद मीर अल्लाह जी इज़त जो कसम जो कहिड़ो गुनाह आहे जेको हिन उम्मत में न आहे शराब असां में जुआऊं असां में जी मुंहिंजा खरा नशा नसवार असां में जुआ असां में बेशक व्याज असां में कहिड़ो गुनाह आहे जेको हिन महिल नथो थिए बेशक गली गली में गुनाहनि जी बाहि भरी पई आहे बांग जो आवाज तो चे हय्या अल सला हय्या अल फला अचो नमाज ते अचो छोड़कारे ते के नमाज ते वञण ला तैयार न आहे केदा असां गुनाहन ते दिलेर थी चुकाऊं मुंहिंजा भा मुंहिंजा अद्दा पर ॿुध
हेडन गुनाहन जे बावजूद सूरत न मटी सुभान अल्लाह हेडन गुनाहन जे बावजूद पत्थरन जा अज़ाब न आया आहिनि जी मजा से बेशक हेडन गुनाहन जे बावजूद भोला बंदर न बनाया विया हूं जो सदको आमिना जे लाल रब तो फरमाए वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम महबूब जिनमें तू रही मां किया अज़ाब करे सुभान अल्लाह हाय हाय गुलाम नबी महल सर फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वो शिकलियों न थियूं बदल जन सरदार जे करे शिकलियों न थियूं बदल जन ओ सरदार जे करे नाराज रब न थी दो पंज यार जे करे सबको सुखियो घुमे पियो ओ सरदार जे करे नाराज रब न थी दो पंज यार जे करे इंसान बेकदुर जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे हर को सुखियो घुमे पियो ओ सरदार जे करे नाराज रब न थी दो पंज यार जे करे उन महिल रब जे हुज़ूर जे महिल कचहरी कयम न उन महिल जम मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फज़ल बिन अब्बास चए थो मां आख़िरी इंसान आहियां जंहिं महबूबन खे मज़ार अक़दस में जेॾी महिल दफ़न कयो पियो वियो त मां आख़िरी माण्हू हुयुसि जंहिं महबूबन जो जलवो पसियो सुभान अल्लाह जेॾी महिल मां ॾिठो महबूबन जा चप मुबारक चुरन पिया कन वेझो कयमि त महबूब जो उन महिल बि आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती मौला मुंहिंजी उम्मत माफ़ करे दे सुभान अल्लाह सुभान अल्लाह में अर्चन ते मदीने में मक्के में तोखे मूंखे यादि कई सुभान अल्लाह अरे अहिड़ो को वफ़ादार मिलियो तोखे कॾहिं तूं मिठी निंड में सुतो पियो ही पर मुंहिंजो नबी अॼु बि तुंहिंजी सार पियो थो रहे सुभान अल्लाह तूं सियारे जी थधड़ी रात में सवड़ुनि में सुतल ही पंहिंजे घरनि में आराम ही पर अॼु बि मुंहिंजे महबूब जे सदके यार ढक ढकिया सुभान अल्लाह बेशक हुन त पंहिंजो कर्म कयो सुभान अल्लाह हुन त पंहिंजी सखी जो कमु आहे सखा करण करीम जो कमु आहे करम करण पर मूंखे तूं त ॿुधाए हुन करीम त हेॾा वड़ कया यार तो मूं पंहिंजे नबीअ सां केतिरो बि मल्हायो सुभान अल्लाह ॿुधा त सही असां पंहिंजे नबीअ सां कहिड़ो मल्हायो आहे जी मजा से ॿुधा जेॾी महिल मरी क़बर में वेंदासीं माइट मिट त सभु हिते पिया हूंदा न माउ हिते रिश्तो छिनंदी पीउ हिते रिश्तो छिनंदो भाउ हिते रिश्तो छिनंदो पुट हिते रिश्तो छिनंदा जेॾी महिल क़बर में वेंदे त क़बर में मुंहिंजो नबी बीठो सुभान अल्लाह मलाइका पुछंदा मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़िर रजुल लिमुहम्मदिन हिन महबूब लाइ छा चवंदो है सुभान अल्लाह ॿुधाए त उन महिल महबूब जे साम्हूं थी को जवाब ठही थो त मां सॼी ज़िंदगी या रसूलुल्लाह नमाज़ न पढ़ी रोज़ा न रखिया तुंहिंजी फर्माबरदारी न कई उन महिल कहिड़ो कंध खणंदे जे महबूब जे तरफ़ां ॾोरा पोइ मिली पए त क़बर में असांजो केरु आहे जेको सार हलंदो ओ मुझा अद्दा ओ मुझा मुसलमान भा आज ले उनकी पनाह आज मदद मांग उनसे कल न मानेगे अगर कयामत को तू मान भी गया सुभान अल्लाह ख़बर में अरमान जा गोढ़ा वहाइण खां भलो आहे त अॼु वक़्तु मिलियो आहे पिनी परचाए वठ सुभान अल्लाह बेशक जेके निमाज़ नथा पढ़ो अॼु अहद कयो सभु निमाज़ पढ़ंदासीं इंशाअल्लाह केरु केरु न अॼु अलाह ख़ुशि कंदव अलाह सुठो रखंदव हिम्मत मर्दा मदद खुदा बेशक नमाज़ पंज वक़्त पाबंदी सां पढ़ो गुनाहनि जे वेझो न वञो पराया लोढ़ा न लता